हिन वीडियो में असां सिंध जी इब्तिदाई तारीख़ जा कुझु वर्क पेश कंदासीं। सिंध 5000 साल पहिरीं पंहिंजो वजूद रखियो। जॾहिं आर्या सिंध में आया त उन्हनि हिते जी सरसब्ज़ ज़मीन ॾिसी त रही पिया। आर्यनि जे अचण खां पहिरीं सिंध ते केरु आबाद हुआ, कहिड़ी क़ौम आबाद हुई, इन मुतालिक़ तारीख़ बाबति का बि मालूमात नथी मिले। ऐं आर्या किथां आया इन बाबति बि का पक्की तारीख़ या को पक्को सबूत न मिली सघियो। लेकिन जॾहिं आर्या हिते आया त उन्हनि हिन पूरे इलाइक़े जो नालो सिंधु रखियो। माना उन्हनि सिंध जे आसपास जेके इलाइक़ा हुआ उन्हनि फतह कया। मकरान, पंजाब जो अधु हिसो ऐं बलोचिस्तान जो जेको आहे पूरो हिसो, ऐं हेॾां गुजरात, मुंबई ऐं काफ़ी इलाइक़ा उन्हनि इंडिया जा फतह कया। माना त आर्यन गंगा नदी ताईं बि हमला कया ऐं इहो पूरो जेको इलाइक़ो आहे इन ते उन्हनि नालो सिंधु रखियो। ऐं पोइ उहो नालो आस्ते आस्ते फिरी सिंध जो। त यूनाननि हिन इलाइक़े खे हिंद सॾियो ऐं यूनानी जेके आहिनि उन्हनि हिन इलाइक़े खे इंद चयो। अंग्रेज़नि वरी हिन इलाइक़े खे इंडिया चयो। अरब वरी हिन इलाइक़े खे सिंध सॾींदा आहिनि। त ईअं ई नाला जेके आहिनि से फिरंदा रहिया आहिनि। अॼु बि जेको सही नालो सॾियो वञे थो उहो सिंध आहे। सिंध आर्यनि जे ज़माने में वॾो ऐं वसी इलाइक़ो ऐं राय ख़ानदान जे दौर में बि सिंध तमामु घणी तरक़ी कई ऐं सिंध खे तमामु घणो वधायो वियो। सिंध जूं सरहदूं जेके आहिनि तमामु घणियूं वसी कयूं वयूं। मतिलबु त जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत खां पहिरीं राय ख़ानदान जा हाकम हिते हुकूमत कंदा हुआ ऐं राय ख़ानदान जे आख़िरी बादशाह राय सारस जी वफ़ात खां पोइ ब्राह्मणनि जो सिंध ते राज थियो। ब्राह्मण जेके पूॼा पाठ कंदा हुआ, मंदर जेके संभालींदड़ हुआ, उन्हनि जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो त पूरी सिंध उन्हनि जे हथ में अची वई ऐं पोइ काफ़ी साल सिंध ब्राह्मणनि जे हथ में रही। पर उहो आख़िरकार उन्हनि जूं नाइंसाफ़ियूं, उन्हनि जूं ग़लतियूं आवाम सां ऐं उन्हनि जा आवाम सां कयल ज़ुल्म उन्हनि खे भारी पिया। त जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम अरबन हिते हमिलो कयो त सिंधी अवाम अरबन जी साथारी थी ऐं उन ई अवाम अरबन जो साथ ॾिनो। हालांकि राजा चच जंहिं जाट क़ौम जे माण्हुनि सां जेको वर्ताव कयो, जेको सलूक कयो ऐं ॿिया ॿीड़ा काफ़ी कास्ट जा माण्हू हुआ जिन्हनि ते राजा चच पाबंदी हणी छॾी त घोड़े जी सवारी न कनि, तलवारनि खां अलावा ॿिया को बि हथियार उन्हनि वटि न हुजे ऐं सभु उहे जाचूसी कनि ऐं झंगलनि मां वञी जेके आहिनि से काठियूं करे अचनि। माना उन्हनि ते एॾी जेका आहे पाबंदी कई वई जो उहे माण्हू राजा चच खां नफ़रत करणु लॻा। जॾहिं राजा चच जी वफ़ात थी, जॾहिं राजा चच वफ़ात कई त राजा चंदर तक़रीबन 2 या 4 साल सिंध जो हाकम मुक़ररु थियो। लेकिन उन जी वफ़ात खां पोइ राजा चच जो नंढो पुटु राजा ॾाहिर तख़्त ते वेठो। माना सिंध उन जे कब्ज़े हेठि आई। उन जूं बि कुझु अहिड़ियूं ग़लतियूं हुयूं जंहिंजे करे सिंध ते अरब हावी थिया। अरबनि जो जॾहिं सिंध मुकमिल कब्ज़ो थियो त उन्हनि पूरे इलाइक़े में इस्लाम जी तबलीग करणु शुरू करे ॾिनी। पर अरबनि जी 150 साल हुकूमत खां पोइ सूमरा हिन इलाइक़े जा हाकम बणिया। सूमरा सिंध जा रहवासी हुआ ऐं सूमरनि जी 1300 या 1400 साल हुकूमत रही।
लेकिन सूमरनि जे आख़िरी हुकमरान हमीद सूमरे जे दौर में वरी समा सिंध जा हाकम मुक़ररु थिया ऐं समन जे दौर में कुझु अहिड़ा सिंध गदार पैदा थिया ऐं या फेरोज़ जी अयाशनि जे करे वरी अरगून सिंध ते हावी थिया। अरगूननि त सिंधियुनि सां एतिरा ज़ुल्म कया जंहिंखे तारीख़ अञा ताईं नाहे विसारे सघी। अरगूननि खां पोयां वरी तुर्खान जेके ज़ालिम हुकमरान सिंध ते कब्ज़ो करे आया त उन्हनि सिंध ते जॾहिं कब्ज़ो कयो त उन्हनि अरगूननि खां त पलान वरितो लेकिन तुर्खाननि सिंधियुनि सां बि वॾे में वॾा ज़ुल्म कया। बहरहाल तुर्कनि खां पोइ वरी मुग़ल आया, मुग़लनि सिंधियुनि सां वॾा ज़ुल्म कया त अरगूननि तुर्खाननि ऐं मुग़लनि सिंधियुनि सां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया उहो तव्हांखे वरी ॿिए वीडियो में ॿुधाईंदासीं। त मुग़लनि खां पोइ वरी सिंध मुसलमाननि हिते जे रहवासियुनि जे कब्ज़े हेठि आई। मुग़लनि खां पोइ कल्होड़ा अचनि था, कल्होड़नि खां पोइ टालपुर अचनि था, टालपुरनि खां पोइ वरी अंग्रेज़ अचनि था सिंध में। अंग्रेज़नि खां पोयां वरी सिंध पाकिस्तान जो हिसो बणियो ऐं मुल्क मां पोइ सूबो थियो ऐं सूबे जी जेका हैसियत ॾिनी वई। त इन पूरे दौर में पूरे पीरियड में सिंध जो नालो चेंज कोन थियो। सिंध जो नालो सिंधी रहियो ऐं सिंधु जो नालो सिंधु ई रहियो। त वीडियो तमामु घणो वॾो थी वियो आहे त वीडियो खे हिते ई एंड कंदासीं। तव्हां दोस्तनि खे नंढी गुज़ारिश आहे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसणु न विसारींदा। त हाणे तव्हां खां वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।